तुला को सवारी ना है छा क्यों हला दींदो तो के वठड़ मुजा जानी दौलत मामन साईंदा से दौलत मामन साईंदा से चाचन मामन साईंदा से दौलत मामन साईंदा से भाऊ टैक्सी वारो हां भाऊ साले पटर मुके वणो आ हलो यो किरायो बुधायो 200 रुपया कुछ रियायत करना भाऊ मुनासिब आ नई गाड़ी आ 22 मंडला हल हलो बिस्मिल्लाह हलो अदा चाला सहरा दा कुछा टैक्सी हलाइंदो या हां चाचा मुखे साले पट वणो आ साला भाऊ मां वण्यास तो अगे साईं सही मां तू घणो नहीं करा चाचा 200 वठना न 220 वठना तू जेके वठी आने मुनासिब बाबा मां तो हिन सां वण्या थो यार तू छो तो तन करी मुके भले 300 वठो साले ना बा तो तू हरिया चाचा 350 वट मुसा गड हल यार तो चवां दो ना पोतू ना तू चाचा हल 400 वठ यार यार हे केड़ो तरीको आ तो की अगे में मां चयो हो न मुके त खणी वणी बाबा देखो मुके बर पे मथे नहीं तो माने दानी तू ना मां तो 400 ॾियां न ओ तू ना 450 वट भले ये कर वो बस तू ना यार मुके अगे में वठी वणी मुके देर दी दे मुके कम आ 500 ॾियां तो मुखे कम सां वणो आ गाल तो मुखे कम सां वणो आ 500 मुखो वठ ठीक है हमरा आज शादी आ दोस्त जी उन्हें कर शादी ते वणा तो 500 मुखो वठ तू मुखे वठी वण चाचा न तुंदा 500 न तुंदा 450 100 देव ता के मा छडे दो जा अदियो वे तू वे सही तू वे तेरे बाबा तू वे भाई छा मसलो छा है बाबा तू वे ना बाबा तू वे छोटा वेड़ो बाबा हे मां विच ते करे वेंदो हे वेंदो बाबा गाड़ी हुआ हिक्का या सीट हिक्का विच ते छोटा ना वेड़ो विच ते हे वेंदो छा मसलो आ गाल बुत चाचा अग में हे दो आयो बिल्कुल पेरो हे ही वेंदो न बाबा मेरी गाड़ी हिक्का हिक्का के वे पोते वे मां विच ते मां विच ते मां न वेंदो विच ते हे भाऊ वेंदो वाक अची हिन लो मां वाक न लो ए माऊ तो बता वेड़ो ना गाड़ी हिक्का सीट हिक्का आगे पोते ला छोटा वेड़ो हे वेंदो विच ते हे अदो वेंदो मां न वेंदो रबनवास वेंदो यार पेरो आया आयो न बाबा पेरे के धूड़ वनी पाए पेरियो पेरो छो दूर पाए बाबा मड़ई वियो न वे मां विच ते न वेंदो विच ते भाऊ वेंदो एक काचो कुराड़ो आए जो ख्याल कर तू जो न हे मुको नंढो आ यार हे वडो मुको रबनवास वडो आया रबना तू आया को नंढो वडो नंदो आया मां न वेंदो विच ते ठीक आ बाबा ता हिय के ता हम के गाड़ी सिखला हां मां सिखला तू गाड़ी हलाए विच ते मां आ तो चाचो पोए में तो ये सही है नहीं सही बोल तू हलाए चाचा गाड़ी